केमिस्ट्री क्लास 9 बाब पहिरियों सबक 15 कीमियाई जिन्सुनि में फ़र्क़ु डिफरेंस बिटवीन केमिकल स्पीशीज़। आउं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नज़ीला चन्ना। अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि एटम ऐं आयन, मॉलिक्यूल ऐं मॉलिक्यूलर आयन, आयन ऐं फ्री रेडिकल। टेबल 1.8 डिफरेंस बिटवीन एटम एंड आयन्स जे बारे में किताब में ॾिनल आहे। एटम ऐं आयन जे विच में कहिड़ा फ़र्क़ आहिनि, असीं इन्हनि ॿिन्हिनि खे हिकु हिकु पॉइंट करे वज़ाहत सां सम्झंदासीं। नंबर पहिरियों फ़र्क़ु आहे एटम इज़ द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट। एटम अंसर जो नंढे में नंढो ज़रो आहे। इन ते असां अॻ में बि पंहिंजे वीडियो लेक्चर में ॻाल्हायो हुयोसीं त एटम इज़ द स्मॉलेस्ट पार्टिकल न चवंदासीं, पर असां इन खे फंडामेंटल पार्टिकल ऑफ एन एलिमेंट चवंदा आहियूं। आयन इज़ द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ आयोनिक कंपाउंड। आयन जेका आहे उहा आयनी मुरकब जो नंढे में नंढो यूनिट आहे। मिसाल जे तौर ते सोडियम क्लोराइड, उन जे जेकॾहिं नंढे में नंढे ज़रे खे असां ज़ूम करे ॾिसूं त उहो असांखे अहिड़े यूनिटनि जो पाण में मेलाप मिलंदो, उन में सोडियम आयन ऐं क्लोराइड आयन जेके आहिनि उहे मौजूदु हूंदियूं आहिनि। तंहिंजे करे हीअ जेका आयन आहे हीअ आयोनिक कंपाउंड जो नंढे में नंढो यूनिट आहे। क्लोराइड जेका आयन आहे नेगेटिव आयन, उहा आयोनिक कंपाउंड जो नंढे में नंढो ज़रो आहे। न रुगो आयोनिक कंपाउंड, पर असीं जेकी मॉलिक्यूलर या कोवेलेंट कंपाउंड हूंदा आहिनि उन्हनि में बि असां ॾिठो आहे त आयन जेके आहिनि उहे ठहंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते हाइड्रोजन क्लोराइड जेको मुरकब आहे उहो हिकिड़ो आयोनिक कंपाउंड कोन्हे को। हाइड्रोजन क्लोराइड हिकु कोवेलेंट मुरकब आहे, पर जेकर इन जी इलेक्ट्रोलाइसिस करायूं त ॿ आयन पैदा थींदियूं। हिकिड़ी हाइड्रोजन आयन पैदा थींदी ऐं ॿी जेका आहे क्लोराइड आयन पैदा थींदी। सो असां इहो चऊं था त आयन इज़ द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ नॉट ओनली आयोनिक कंपाउंड बट कैन बी ऑफ अ पोलर कोवेलेंट कंपाउंड। जेके पोलर कोवेलेंट कंपाउंड हूंदा आहिनि उन्हनि जे बि नंढे ज़रे खे असां आयन सॾींदा आहियूं। नंबर ॿियो, एटम कैन और कैन नॉट एग्जिस्ट इंडिपेंडेंटली एंड टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन। एटम जेको आहे उहो आज़ादाना वजूद रखे बि सघे थो ऐं न बि रखे सघे थो, एंड टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन, ऐं उहो कीमियाई अमल में हिसो वठी बि सघे थो न बि वठी सघे थो। मिसाल जे तौर ते सोडियम आहे, इहो अकेलो इन सूरत में रही सघे थो, एटम कैन एग्जिस्ट इंडिपेंडेंटली पाण जहिड़े एटमनि सां गॾु। बाक़ी रेयरली ईअं अकेलो सफ़ा अकेलो धार एटम ईअं नोबल गैसेस जी सूरत में थींदो आहे, पर उहे वरी बि पाण में कमज़ोर बांड वंडरवाल्स फोर्सिस जे ज़रिए पाण में वरी हिकु जहिड़नि एटमनि सां जुड़ियल हूंदा आहिनि। हेलियम सां पाण में ॻंढियल हूंदी आहे। बाक़ी एटम जेके आहिनि उहे कीमियाई रिएक्शन में हिसो वठंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो ऑक्टेट या डुप्लेट पूरो करिणो हूंदो आहे, तंहिंजे करे एटम रिएक्शन में हिसो वठंदो, सवाइ नोबल गैस जे। नोबल गैस जो ऑक्टेट ऐं डुप्लेट पूरो हूंदो आहे, इन जे करे उहे कीमियाई अमल में हिसो न वठंदा आहिनि। आयन कैन एग्जिस्ट इंडिपेंडेंटली and surrounded by oppositely charged ions. Ion cannot exist independently. आयन जेका आहे उहा कॾहिं बि अकेली नथी रही सघे, and surrounded by oppositely charged ions, उहा हमेशा जेके हुन जा अपोजिट मुखालिफ़ चार्ज आयन्स हूंदियूं आहिनि उन्हनि जे विच में घेरियल रहंदी आहे। मिसाल जे तौर ते लूणु जेकॾहिं तव्हां पाणी में था विझो, हे असांजो लूणु आहे, सॉरी ही लूणु आहे,
ही पानी आहे, हे पानी जा मॉलिक्यूल आहिनि। हाणे जेकर असां पानी में लूणु चमचो भरे उछलायोसीं त छा थींदो, हे आयन जेके आहिनि अलॻि अलॻि थींदियूं वेंदियूं। हाणे हे ॾिसो नेगेटिव आयन जेका क्लोराइड आयन आहे उहा अलॻि आहे, पर अकेली कोन्हे का, उन खे पाणी जा जेके वाधू वारा पॉज़िटिव ज़रड़ा आहिनि उहे उनखे घेरियूं बीठा आहिनि, उन ॾे मोह कयूं, उनखे सोढ़ो कयूं बीठा आहिनि। ईअं ई वरी सोडियम आयन आहे। हाणे सोडियम आयन खे वरी पाणीअ जा नेगेटिव वारा जेके ज़रड़ा आहिनि, ऑक्सीजन जो मॉलिक्यूल ॾेखारियल आहे ॻाढ़ो, उहो इन वाधूअ खे घेरो कयूं बीठा आहिनि। हिते ॾिसो अछा जेके उहे हाइड्रोजन आयन वारा पॉज़िटिव नेगेटिव खे घेरो कयूं बीठा आहिनि। हिते वरी सोडियम आयन खे ऑक्सीजन जो जेको नेगेटिव पोल आहे ऑक्सीजन, उहो चौधारी घेरियूं बीठो आहे। तंहिंजे करे आयन अकेली हूंदी ई कोन्हे का, सदाईं पंहिंजे मुख़ालिफ़ आयन्स जे विच में घेरियल रहंदी आहे। नंबर 3, एटम इज़ इलेक्ट्रिकली न्यूट्रल। एटम जेको आहे उहो इलेक्ट्रिकली न्यूट्रल हूंदो आहे, उन ते का बि चार्ज कोन हूंदी आहे। सोडियम एटम आहे, इन जे मथां असां का बि चार्ज कोन ॾिनी आहे। हाइड्रोजन एटम आहे, उन जे मथां असां का बि चार्ज कोन ॾिनी आहे। असां इहो पढ़ी आयो हुयोसीं त एटम जे अंदरि छा हूंदो आहे, जेतिरा हूंदा आहिनि इलेक्ट्रॉन, मिसाल जे तौर ते हाइड्रोजन में हिकु इलेक्ट्रॉन आहे ऐं हिकु प्रोटॉन आहे, त इहे छा कंदा, हिकु इलेक्ट्रॉन हिकु प्रोटॉन हिक ॿिए खे न्यूट्रल कंदा ऐं इन जे मथां का बि चार्ज कोन ईंदी। ईअं ई वरी सोडियम जेका आहे उन में 11 आहिनि इलेक्ट्रॉन ऐं वरी 11 अथसि प्रोटॉन। तंहिंजे करे जेतिरा इलेक्ट्रॉन अथसि जेतिरा प्रोटॉन अथसि, त सोडियम जे मथां का बि चार्ज कोन ईंदी। एटम में जेतिरा इलेक्ट्रॉन ओतिरा प्रोटॉन, उन जे करे उहो न्यूट्रल थींदो आहे। पर आयन हैज़ नेगेटिव और पॉजिटिव चार्ज। आयन खे या त काटू जी चार्ज हूंदी आहे, जीअं ऑक्सीजन 2 नेगेटिव आहे, मैग्नीशियम 2 पॉजिटिव आहे, या उन जे मथां वाधू जी चार्ज हूंदी या काटू जी चार्ज हूंदी। छो त आयन तॾहिं ठहंदी आहे जॾहिं को एटम इलेक्ट्रॉन विञाए। मिसाल जे तौर ते मैग्नीशियम आहे, हाणे मैग्नीशियम आहे 12 नंबर ते, त इन में 12 हूंदा प्रोटॉन ऐं 12 उन में हूंदा इलेक्ट्रॉन। पर हिते छा आहे, 2 पॉजिटिव आहे, माना 2 प्रोटॉन वधीक अथसि, 2 नेगेटिव आयन घटि अथसि, यानी हिन 2 इलेक्ट्रॉन विञाया आहिनि, सो हिन में हूंदा हींअर जो 10 इलेक्ट्रॉन। इन जे करे मैग्नीशियम जे मथां 2 पॉजिटिव आहे। 2 पॉजिटिव इन जे करे अथसि, 2 इलेक्ट्रॉन विञाया अथई, हिन जे मथां आहे 2 नेगेटिव, यानी हिन वटि 2 इलेक्ट्रॉन वधीक आहिनि। ऑक्सीजन जो एटमी नंबर घणो आहे, 8, त यानी उन में 8 हूंदा प्रोटॉन ऐं हींअर जो उनखे 2 नेगेटिव मथां आयल आहे, यानी 2 इलेक्ट्रॉन इज़ाफ़ी वरिता अथई, त हिन में हूंदा 10 इलेक्ट्रॉन। सो हिते ॾिसो इलेक्ट्रॉन विञाइण जे करे बि आयन ठहियो, इलेक्ट्रॉन वठण जे करे बि आयन ठहियो आहे। सो असां तॾहिं था चऊं त आयन जे मथां का न का चार्ज ज़रूरु हूंदी, छो त आयन तॾहिं ठहंदो जॾहिं इलेक्ट्रॉन को एटम विञाए या को एटम इलेक्ट्रॉन हासिल करे। टेबल 1.9 जेका आहे उहा असांखे ॿुधाए थी डिफरेंस बिटवीन मॉलिक्यूल एंड मॉलिक्यूलर आयन, ऐं टेबल 1.10 ॿुधाए थी डिफरेंस बिटवीन आयन एंड फ्री रेडिकल। असां पहिरियां मॉलिक्यूल ऐं मॉलिक्यूलर आयन जे फ़र्क़नि खे ॾिसूं था। मॉलिक्यूल ऐं मॉलिक्यूलर आयन में नंबर पहिरियों फ़र्क़ु आहे, मॉलिक्यूल इज़ द स्मॉलेस्ट पार्टिकल इन अ केमिकल एलिमेंट और कंपाउंड। मॉलिक्यूल कंहिं बि कीमियाई मुरकब या अंसर में नंढे में नंढो ज़रो हूंदो आहे, दैट हैज़ केमिकल प्रॉपर्टीज़ ऑफ दैट एलिमेंट और कंपाउंड, जंहिंखे पंहिंजे मुरकब या अंसर जहिड़ियूं सभई ख़ासियतूं हूंदियूं आहिनि। अंसर जो नंढे में नंढो ज़रो बि मॉलिक्यूल थी सघे थो। इन जे बारे में असां एटमी नोबल गैसुनि में असां पढ़ियो हुयोसीं त नोबल गैसूं जेके हूंदियूं आहिनि उहे मोनो एटॉमिक मॉलिक्यूल थींदियूं आहिनि, यानी उन्हनि जो हिकिड़ो एटम बि मॉलिक्यूल वांगुरु ई हूंदो आहे ऐं उन में जेके ख़ासियतूं हूंदियूं उहे पंहिंजे अंसर जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। पर वरी जेकॾहिं कंहिं बि मुरकब जे नाले चऊं त उनजो नंढे में नंढो ज़रो हिकिड़ो मॉलिक्यूल थींदो आहे, जंहिंमें उन जूं ख़ासियतूं मुरकब जूं ई इज़हारजंदियूं आहिनि। त उन में असांजो पाणीअ जो मिसाल आहे H2O, या कार्बन डाइऑक्साइड जो मिसाल आहे। जेके बि कोवेलेंट कंपाउंड आहिनि उन्हनि जे हिकिड़े ज़रे खे असां मॉलिक्यूल छॾींदा आहियूं। मॉलिक्यूल आयन जेको आहे मॉलिक्यूलर आयन इज़ फॉर्म्ड बाय गेन एंड लूज ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय अ मॉलिक्यूल। मॉलिक्यूलर आयन जेको आहे उहो इलेक्ट्रॉननि जी गेन सां या लॉस सां ठहंदो आहे। हिते किताब में लूज लिखियल आहे,
तंहिंजे करे असीं चऊं था मॉलिक्यूलर आयन फॉर्म्ड बाय गेन एंड लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय अ मॉलिक्यूल। मॉलिक्यूल जॾहिं इलेक्ट्रॉन विञाईंदो या हासिल कंदो त पोइ मॉलिक्यूलर आयन ठही पवंदी। तव्हांखे इहो ज़हन में हूंदो त मॉलिक्यूलर आयन हुजे या आयन हुजे, पर आयन उहा हूंदी आहे जंहिंजे मथां वाधू या काटू जी चार्ज हुजे। हिन जे मथां नेगेटिव जी चार्ज आहे, यानी हिन मॉलिक्यूल हिकु इलेक्ट्रॉन वरितो आहे। सो मॉलिक्यूलर आयन उहो आहे जेको मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन विञाए या हासिल करे। नंबर ॿियो, मॉलिक्यूल इज़ ऑलवेज न्यूट्रल। मॉलिक्यूल जेको हूंदो उहो हमेशह न्यूट्रल हूंदो आहे, हुनजे मथां का बि चार्ज कोन हूंदी आहे, जीअं एटम न्यूट्रल थींदो आहे। मॉलिक्यूलर आयन हैव पॉजिटिव और नेगेटिव चार्ज। मॉलिक्यूलर आयन जे मथां काटूअ जी या वाधूअ जी चार्ज हूंदी। मिसाल जे तौर ते OH नेगेटिव आहे। ऐं ईअं वरी जेकॾहिं असां ॿी वाधूअ जी का आयन ॾिसूं त वाधूअ जी आयन में अमोनियम जेको आहे सो आयन थींदी आहे NH4+। अमोनियम आयन असां हिनखे सॾींदा आहियूं, इहा हिकिड़ी वाधू जी आयन आहे ऐं इहो हिकिड़ो मॉलिक्यूलर पॉजिटिव आयन आहे। तंहिंजे करे मॉलिक्यूलर आयन पॉजिटिव बि थी सघे थी ऐं नेगेटिव बि थी सघे थी। नंबर 2 आहे त मॉलिक्यूल इज़ स्टेबल यूनिट। मॉलिक्यूल मुस्तहकम हूंदो आहे, छो त उन्हनि जा डुप्लेट ऐं ऑक्टेट इलेक्ट्रॉन शेयरिंग जे करे मुकमल थी वेंदा आहिनि। ऑक्सीजन आहे, 6 पंहिंजा हिन जा वैलेंस इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, पर हिकिड़ो हिन सां शेयर कई त 7 थी वियसि, हिकिड़ो हिन सां शेयर कई त 8 थी वियसि। हिन जो ऑक्सीजन जो ऑक्टेट पूरो थी वियो ऐं हिननि जो वरी डुप्लेट पूरो थी वेंदो। इन जे करे ही स्टेबल यूनिट हूंदा आहिनि। मॉलिक्यूलर आयन जेको आहे उहो वरी रिएक्टिव स्पीशी हूंदो आहे। जंहिं बि ज़रड़े जे मथां चार्ज हूंदी त उहो लाज़मी तौर ते पंहिंजे अपोज़िट चार्ज वारे ज़रड़े ॾांहुं अट्रैक्ट थी वेंदो। चार्ज तॾहिं आहे उन्हनि जे मथां जॾहिं उहे इलेक्ट्रॉन विञाइनि था या वठनि था। तंहिंजे करे काटू वारी इहा आयन आहे त इहा वाधू वारी आयन ॾांहुं छिकिजी वेंदी आहे। जेकॾहिं वाधू वारी आयन हुजे हा त उहा काटू वारी आयन ॾांहुं छिकिजी अचे हा। तंहिंजे करे इहे रिएक्शन पियूं कंदियूं आहिनि। मॉलिक्यूल इज़ फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ एटम्स। मॉलिक्यूल एटमनि जो मिलाप आहे। हिकिड़ो एटम हाइड्रोजन जंहिं ते का बि चार्ज कोन हुई, ॿियो एटम हाइड्रोजन का बि चार्ज कोन हुअसि, इलेक्ट्रॉन प्रोटॉन बराबरि हुयसि। ईअं ई ऑक्सीजन बि एटम हुयो, न्यूट्रली पाण हुयो। तंहिंजे करे उहे पाण में मिलिया त पोइ हिकिड़ो मॉलिक्यूल ठही पियो। पर मॉलिक्यूलर आयन इज़ फॉर्म्ड बाय द आयोनाइज़ेशन ऑफ अ मॉलिक्यूल। हाणे मॉलिक्यूलर आयन तॾहिं ठहंदी आहे जॾहिं तव्हां कंहिं बि मॉलिक्यूल जी आयोनाइज़ेशन करायो, यानी हुनखे आयन्स में टोड़ियो। जेॾी महिल जो असां हिनखे मॉलिक्यूल खे टोड़ियोसीं, पाणी जे मॉलिक्यूल खे, त OH नेगेटिव मिलियो ऐं ॿियो H पॉजिटिव अलॻि थी वेंदो। तंहिंजे करे मॉलिक्यूलर आयन जेका आहे उहा ॿिनि आयन्स में टुटण जे करे ठहंदी आहे। हिकिड़ी थी वेंदी काटू, ॿी थी वेंदी वाधू। टेबल 1.10 हुई डिफरेंस बिटवीन आयन एंड फ्री रेडिकल्स। असीं हाणे आयन ऐं फ्री रेडिकल जे विच में फ़र्क़ु पढ़ूं था। आयन्स आर एटम्स विच हैव पॉजिटिव और नेगेटिव चार्ज। असां इहो पढ़ी आयासीं त आयन उहे एटम हूंदा आहिनि जंहिंजे मथां वाधू या नेगेटिव जी चार्ज हुजे। मिसाल जे तौर ते ही एटम आहिनि, पर हिननि खे आयन नथा चऊं, छो त हिननि जे मथां चार्ज कोन्हे का। पर हिते जॾहिं हिन हाइड्रोजन इलेक्ट्रॉन वरितो आहे लिथियम खां, लिथियम इलेक्ट्रॉन विञायो आहे, त हाणे हिननि ते आयन अची मथां चार्ज अची वई आहे। हिनखे बि असां चवंदासीं आयन, नेगेटिव आयन। हिनखे बि चवंदासीं पॉजिटिव आयन। सो आयन छा आहे? उहे एटम आहिनि जंहिंजे मथां चार्ज हूंदी आहे। फ्री रेडिकल छा आहे? फ्री रेडिकल्स आर एटम्स विद ऑड नंबर ऑफ अनपेयर्ड इलेक्ट्रॉन्स। फ्री रेडिकल हिकिड़ा एटम हूंदा आहिनि जिन जे अंदरि 21 इलेक्ट्रॉन हुजे, यानी कोई अहिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो 21 वारो जेको अनपेयर्ड हूंदो, अकेलो हूंदो। मिसाल जे तौर ते हे क्लोरीन आहे। इन क्लोरीन खे जेकॾहिं असां मॉलिक्यूल खे अलॻि कयूं त हाणे हिकिड़ी क्लोरीन जो एटम अलॻि थी वियो, ॿियो एटम अलॻि थी वियो, त ॾिसो ही जोड़ी में इलेक्ट्रॉन अथसि, ही जोड़ी में अथसि, ही जोड़ी में अथसि, पर ही अकेलो अथसि। हिन वटि बि ही हिकिड़ो अकेलो आहे। तंहिंजे करे अहिड़नि असां एटमनि खे चवंदा आहियूं फ्री रेडिकल। आयन्स एग्जिस्ट इन क्रिस्टल्स एंड सॉल्यूशंस। आयन जेके आहिनि उहे हमेशह क्रिस्टल्स में मौजूदु हूंदा आहिनि, ॿाहिरि कोन हूंदा आहिनि।
जीअं ॾिसो हे क्रिस्टल आहे लूण जो, त हुन में अंदरि क्लोराइड आयन आहे, सोडियम आयन आहे। ऐं ईअं ई वरी सॉल्यूशन्स में बि मौजूदु थी सघनि था। तव्हां क्रिस्टलिन कंपाउंड, आयोनिक कंपाउंड पाणी में ॻारींदव त इहे आयन जेके आहिनि पाणीअ जे मालिक्यूलनि जे विच में घेरे में हूंदा आहिनि। त इहे आयन तव्हांखे या त मिलंदा क्रिस्टलिन सूरत में या मिलंदा सॉल्यूशन्स जी सूरत में। फ्री रेडिकल्स एग्जिस्ट इन एयर एंड सॉल्यूशन्स। फ्री रेडिकल्स जेके आहिनि उहे या त हवा में हूंदियूं आहिनि या वरी उहे ॻारनि में अंदरि हूंदियूं आहिनि। सो भई जेके मुख़्तलिफ़ OH आयन आहे, OH फ्री रेडिकल आहे, ऐं क्लोरीन फ्री रेडिकल आहे, तव्हांजो ओज़ोन जी फ्री रेडिकल आहे। इहे जेके बि नाइट्रोजन ऑक्साइड जी आहे, हाइड्रोजन परऑक्साइड जी आहे, इहे फ्री रेडिकल समूरा हवा में धुएं जे करे, आयोनाइजेशन रेडिएशन जे करे, या UV लाइट जेका आहे अल्ट्रावायोलेट लाइट उन जे करे इहे मालिक्यूल टुटंदा आहिनि ऐं उहे जॾहिं अलॻि थींदा आहिनि त फ्री रेडिकल ठहंदी आहे। तंहिंजे करे इहे हवा में या वरी ॻारनि में अंदरि मौजूदु थींदा आहिनि। आयन्स आर नॉट अफेक्टेड बाय द प्रेजेंस ऑफ लाइट। आयन ते रोशनी जो, उस जो असरु कोन पवंदो। आयन मौजूदु आहे, लूण में मौजूदु हूंदी, भले उस लॻेसि तॾहिं बि मौजूदु हूंदी, उहा हितां निकिरी कोन वेंदी। फ्री रेडिकल्स आर अफेक्टेड बाय द प्रेजेंस ऑफ लाइट। फ्री रेडिकल्स जेके आहिनि उन्हनि ते UV लाइट आहे, धुओं आहे, उन्हनि जो असरु पवे थो। हिननि जो जेको पाण में बॉन्ड हूंदो आहे, मिसाल जे तौर ते ऑक्सीजन 2 आहे या O3 आहे, ओज़ोन लेयर, उन्हनि खे जॾहिं UV लाइट लॻंदी, अल्ट्रावायोलेट रेडिएशन लॻंदो त उहे टुटी पवंदा आहिनि ऐं पोइ उहे अलॻि अलॻि थी वेंदा आहिनि ऐं ॿियनि शयुनि सां वरी रिएक्शन शुरू करे ॾींदा आहिनि। हिते असांजो अॼोको जेको लेक्चर आहे एटमनि, आयन, मालिक्यूलर आयन ऐं फ्री रेडिकल जे विच में ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।